अस्सलामुअलैकुम। जिदों तव्हांखे ॿुधायो त असां पूरी फैमिली गॾु रहंदा आहियूं। असांजो हिकिड़ो ई घर आहे त हिकिड़े पोर्शन में मां रहंदी आहियां ऐं बाक़ी सभिनी पोर्शन में मुंहिंजूं भाभियूं रहंदियूं आहिनि। त हाणे जेको असां वञूं पिया था इरफान जे पोर्शन में वञूं पिया था ऐं कुझु टाइम पहिरियां ई शिफ्ट थिया आहियूं त इन जे लाइ थोरो अञा कमु ज़रूरी आहे हिन घर जो। हाणे असां वञूं पिया था इरफान जे पोर्शन में। इरफान जो जेको पोर्शन आहे उनमें सभ खां पहिरियां इरफान सां मिलो। अस्सलाम वालेकुम इरफान, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? बहितरीन घर। असांजी इहो सॼो क्रेडिट वञे थो यास्मीन दा। यास्मीन मुंहिंजी भाभी आहे, माशाल्लाह ॾाढो घर सुठो रखंदी आहे। ऐं हीअ जेको आहे बेडरूम आहे मुंहिंजी भाभी जो, बहितरीन VIP बेडरूम। भाभी माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत बेडरूम तव्हां सेट कयो आहे। ऐं हाणे जेको आहे सो ॿारनि जे कमरे में वञूं पिया। हीअ हिते वेहंदा आहियूं असां सभु भेण भाइर गॾिजी, छो जो इरफान जो घर आहे। असां सभु भेण भाइर इरफान जे घर में वेहंदा आहियूं। हीअ जेको आहे सो ॿारनि जो रूम आहे। ऐं हाणे जेको आहे सो असां वञूं था इरफान जी प्रैक्टिस वारे रूम में, उते वेही प्रैक्टिस कंदो आहे। हीअ हिकिड़ो पंहिंजो प्रैक्टिस रूम ठाहियो अथई ऐं जेको आहे सो असां बि हिते प्रैक्टिस कंदा आहियूं वैसे। ऐं हीअ किचन आहे मुंहिंजी भाभी जो। वाह वाह भाभी वाह, ॾाढो सुठो किचन। ऐं हाणे वञूं पिया असां ॿ पोर्शन हिक ॿिए जे साम्हूं जेके आहिनि। अवल वञूं पिया इमरान जंहिंजो निकनेम जिन आहे उनजे घर में पिया वञूं। ऐं हीअ क्रेडिट वञे थो मुनिया ॾांहुं। मुनिया मुंहिंजी भाभी आहे। ऐं हीअ जेको पोर्शन आहे इहो इमरान जो आहे। बहितरीन घर सां आयो अथई। हीअ ॿारनि जो कमिरो सेट कयो अथनि। तव्हां ख़बर आहे ॿारनि जा घर ईअं ई हूंदा आहिनि, थोरा बिखरियल हूंदा आहिनि, पर वरी बि वीचारियूं ॾाढो मैनेज करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। ॾाढा ॿार आहिनि मुंहिंजे भाइरनि जा। हीअ बेडरूम इमरान जो आहे ऐं हीअ माशाल्लाह ॾाढो बहितरीन घर। मुनिया ॾाढो बहितरीन घर। थैंक यू भाभी। हाणे वञूं पिया एहसान जे घर। हीअ एहसान जो घर आहे। VIP हिन जो जेको आहे सो डाइनिंग टेबल ॾिसो केॾी बहितरीन। ऐं हीअ बेडरूम हीअ मुंहिंजी वॾी भेण वेठी आहे। ऐं जेको आहे सो हीअ बेडरूम एहसान जो आहे। ऐं किचन आहिनि। ऐं हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं असां हिन जे ॿारनि वारो कमिरो। हीअ ॿारनि वारो कमिरो आहे। ऐं हाणे वेंदासीं असुल ॻाल्हि तव्हांखे ॾेखारणी आहे छित ते। छित जेकी आहे न असांजी, उहा असां सभिनी घरनि जी हिकिड़ी हूंदी आहे त असां कपिड़ा वपड़ा उते ई धोईंदा आहियूं, जेको नॉर्मल कॉमन हर कंहिंजी नॉर्मल ऐं मिडल क्लास हुन में हूंदो आहे, फैमिलीज़ में हूंदो आहे। हे ॾिसो, हे मुंहिंजी भाॼाइनि जा हुननि जे ॿारनि जा कपिड़ा एतिरा धोपिबा आहिनि। ॾिसो हे अलम आहे असांजो। ऐं हितां तव्हांखे असां पंहिंजो पाड़ो था ॾेखारियूं जिते असांजो बचपन असांजा ॿार लॻड़ बि उॾारनि पिया था। ऐं नॉर्मल लाइफ मिडल क्लास जी जीअं लाइफ हूंदी आहे असां ईअं गुज़ारींदा आहियूं। हे ॾिसो असांजो पाड़ो केॾो प्यारो आहे। ॾिसो, भले मां हाणे लाहौर में थी रहां पर मूंखे हिन पाड़े सां ॾाढी मोहबत आहे। ऐं जेको आहे सो हे वरी असां वञूं पिया था हेठि। हाणे मूं मोबाइल ॾिनी आहे पंहिंजी इरफान जी धीअ खे। मूं चयो वञ हेठां वञी ॾेखारे अचु असांजो घर, त जीअं असां हिनखे प्रॉपर मां हिनखे ॻाल्हाए सघां। जनाब हीअ असांजो घर आहे। हे कुझु दुकानूं आहिनि असांजूं। ऐं हीअ जेको मथे तव्हां सॼो जेको पोर्शन ॾिठो हीअ असां सभिनी भेण भाइरनि जा घर आहिनि। ऐं बसि इहो हिकिड़ो नंढिड़ो घर आहे। ऐं हीअ मेन एंट्रेंस आहे जेको हितां वेंदा आहियूं अंदरि। ऐं मथे जेको आहे सभिनी जा घर आहिनि। 1 बाय 1 पहिरियों पोर्शन मुंहिंजो आहे हीअ वारो। हुन खां पोइ वरी मथे सभिनी जा पोर्शन। हीअ असांजो घर। दुआउनि में यादि रखिजो ऐं माशाअल्लाह ज़रूरु चइजो। थैंक यू सो मच।